खबरुनि अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ भिरिया सिटी भरिसां नओं आबाद शाख जे आबादगारनि पाक किताब ऐं सुकल बूटा हथनि में खणी पाणी खोट तोड़े आबपाशी अमलदारनि जी मुबैना ज़ियादतुनि ख़िलाफ़ शाख जे पुछड़ीअ में एहतजाज कयो। उन सिलसिले में आबादगारनि हाजी प्यारो मरी, नूर मोहम्मद ख़ासकेली, आदम लाखो ऐं ॿियनि जी अॻुवानी में नओं आबाद शाख जे पुछड़ीअ ते पाक किताब ऐं फसल जा सुका बूटा खणी सख़्तु एहतजाज कंदे मीडिया खे ॿुधायो त आबपाशी अमलो रिश्वत जी बाज़ार गरम करे छॾी आहे। केतिरनि ॾींहनि खां शाख में पाणी न आहे, जंहिं सबबि मुख़्तलिफ़ फसल, वण, कमद, जूअर, सारियूं, चौपाए माल जो चारो बि सुकी वियो आहे। सवें एकड़नि ते मुश्तमिल ज़मीन बंजर बणिजी वई आहे। असां ज़मीन हूंदे बि फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। उन्हनि चयो त जर जो पाणी खारो ऐं ज़हरीलो हुजण सबबि पीअण जे पाणीअ जी खोट पैदा थी वई आहे। उन्हनि वधीक चयो त आबपाशी अमलो रिश्वत एवज़ बाअसर आबादगारनि खे गैर क़ानूनी नौलियूं ॾेई पाणी चोरी कराए रहियो आहे। हुननि आला अख़्तियारनि आबपाशी खाते जे सूबाई वज़ीर ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त आबपाशी अमलदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे नओं आबाद शाख जे पुछड़े में पाणी फ़राहम करे आबादगारनि खे मुआशी बदहालीअ खां बचायो वञे। नारा भरी पानी ना छो भला, पानी ना छो भला, पानी ना छो भला।